सेवादारनि जे लाइ सत्संग ॾाढो ज़रूरी आहे। साध संगत जी चओ हरे राम। जेके भी अगर असां सेवादारी आहियूं, कोई भी सेवा कंदा आहियूं, कहिड़े भी दर जी सेवा कंदा आहियूं, कंहिं भी संतनि खे मञींदा आहियूं, अगर त असांजे जीवन में सत्संग ॾाढो ज़रूरी आहे। जेसिताणी सत्संग जा वचन न ॿुधंदासीं, उन्हनि ते अमल न कंदासीं, त असां ओड़ी सेवा न करे सघंदासीं। चओ हरे राम। ओड़ो भाव न ईंदो, ओड़ी श्रद्धा न ईंदी सेवा में। गुरुनि जा वचन ॿुधी करे, संतनि जा वचन ॿुधी करे, अमल करे, उन ते श्रद्धा रखी अगर असां सेवा कंदासीं त पोइ सेवा में वधीक आनंद ईंदो। चओ हरे राम। पोइ अगर थोड़ी घणी ऊंच नीच भी थींदी आहे अगर सेवा जे विच में, त अगर सत्संग कयल हूंदो आहे, भक्ति कयल हूंदी आहे, त पोइ फर्क़ु न पवंदो आहे श्रद्धा में। चओ राम। ऐं ईअं कोई केवल सेवा ई सेवा करे, सत्संग जे तरफ़ ध्यान ही न ॾे, भगवान जा वचन ही न ॿुधे, संतन सतगुरनि जा वचन न ॿुधे, केवल लॻल पियो हुजे सेवा में, लॻल पियो हुजे सेवा में, श्रद्धा ही न हुजे गुरुनि जे वचननि ते, संगत में, प्रभुअ में, पोइ उनखे उहो लाभ न मिलंदो आहे। पोइ थोड़ी कोई नंढी घटना थींदी आहे त पोइ सेवा मां उहो टुटी पवंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वो समझे नाम जपे सेवा करे, राम जो नालो सुखन जो सागर। प्रभु जो नाम जेको आ कोई सभई सुख ॾेई सघंदो आहे भाई। कोई विश्वास करे, कोई भरोसो करे।